गाल ना पूछ मुझे साथी पकड़ जो इन जे करे बात मां उदास लगे। अच्छा सोचींदो वेठो आ साहब इन्हीं में मुझो केड़ो दो एमबीबीएस छा हुआ तो न बाबल ॿुधाए खणी छा सोचींदो वेठो आहे? त वॾा ज़लील ज़ाहिर ॻाल्हि आहे वॾो धाड़ेला भाई जे लाइ ना मां तव्हां जे लाइ सोचियो आहे नादर खान अचे थो। हेॾी भरी बधाला चरिया एमबीबीएस सिसार आया सिसार ज़ुल्म पर सूबेदार न आया थकाए तो सब भजाए भजाए थो तो पुलिस अचे थी। आप के इलाका में दोस्त बोर्ड ते लिखियल आहे डॉक्टर सिसार मां चम जानवरनि जो ऐं पखियुनि जो हूंदो अता आर्यन के जेस ताईं खलो ना था ॾेखारियो न वो कम ही ना था करे। वॾा नओं आयो आहे से तो तुनी ज़लील करे विदो खुशखबरिया हैरानी कभी मुंह ॾींदा से घणा जो कुकुर काढे कयो मेरे नादर खान दे हलदा से न पांजो आहे न वडेरो नादर खान भाऊ मां पंहिंजे अरमान में कुटियो के चिके चिके खाने से रात बाकी हड्डियूं पयूं न कंहिं त माण्हू साहब ॾाढा ज़लील आहिनि ॾाढो थकाए थो थियनि। बबल साईं तो बेहतर सोचियो आहे इहो बेहतर आहे। मंदना खान मां वियो हुअमि वॾेरे ॾे हाँ पो छा चयो नादर खान जमीन ते भला हारी कूड़ हुया मां न हलंदुमि मुंहिंजी पेपर तयारी बि कोन्हे। ऐसी ताई तेल में विझे यार बेवस कुकुड़ मरी वियो आहे। बस इहा ॻाल्हि पुलिस वारा पंहिंजो यार आहे। धूड़ पा मुंह में इंसान रात के का दफनाइबो आहे कुकुड़ के खाइबो आहे रात कोई खाधो से बिलाल तोखे थी सच सच रण पैसे जी पाण के परवाह ना है पैसा जाए तो वन कुकुड़ न वठी आ सब पो चेक करा तो न ए जो लख दिए मां हलदम काम ते काई माके तो इतनी जाना